बारे में तो दोस्तों उन्हें जो तकरीबन 324 एपिसोड आए जिनके बारे में असां आज रिएक्शन ॾींदासीं तव्हां सां गॾु। ऐं उन खां अलावा ज़हर जेको आहे सो ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जी जाइ ते कहिड़ो नओं ड्रामो ईंदो दोस्तों, ऐं कॾहिं रिलीज़ थींदो ऐं कहिड़े टाइम ते ॾींदा उहो बि मुकमल तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं त नेक्स्ट एपिसोड में छा सूरत हाल पेश थींदी ऐं कहिड़ा कहिड़ा किरदार किथे वञी विढ़ंदा पाण में, कीअं कमु हलंदो। तो दोस्तों मुकमल वीडियो सां गॾु रहो ऐं वीडियो तव्हांखे किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे ज़ाया न थींदो लेकिन असांजी हौसला अफ़ज़ाई वॾी थींदी आहे। त मिलूं हा दोस्तों, ओठो अहमद जे हथां रईस गफ़ार ख़ान खे माराए छॾींदो, छा सूरत हाल थींदी ऐं कहिड़े तरीक़े सां थींदी मुकमल। जावेद ओम जो बदिलो वठी सघंदो, छा सूरत हाल थींदी दोस्तों। एपिसोड इंतिहाई मज़ेदार थी चुको आहे, छाजे करे जो ॿ ड्रामा इंतिहाई मज़ेदार हलनि था सिंध में। हिकु ज़हर ज़िंदगी आहे, ॿियो आहे हाय तकरार, जेको इंतिहाई घणो यूट्यूब ते सर्च थियण वारा ड्रामा आहिनि, जंहिंजे नतीजे में असां हिननि ॿिन्हिनि ड्रामानि ते जेको आहे पंहिंजी रिएक्शन ॾींदा आहियूं दोस्तों। तव्हां भाइरनि जी वॾी सपोर्ट जी महिरबानी। त ॿियनि हलूं था पाण टॉपिक जी तरफ़। त नेक्स्ट एपिसोड में छास वारा ॾितूअ खां मोटरसाइकिल वठी जेको आहे तो शहर वञी उनखे खपाए छॾींदा। ॾितू वेचारे जो मोटरसाइकिल जेको आहे उधार बाबति वठी हिन खां शहर वञी जेको आहे सो हल्कनि फुल्कनि पैसनि में खपाए जेको आहे सो उनजी गाॾी तबाह कंदा। त दोस्तों अॻिते ॾितू छा कंदो, इहो मुकमल जेको आहे सो रईस गफ़ार ख़ान खे ख़तमु करण जे लाइ छा अॻिते चाल विढ़ंदो ऐं कहिड़ी जेको आहे सो मनसूबाबंदी कंदो, उहो बि तव्हांखे मुकमल दोस्तों। अहमद खां हथु हिकु कंदो ऐं हिकु हथु करण सां ई उनखे ख़त्म कराईंदो। तो दोस्तों छा सूरत हाल आख़िर में ॿुधाईंदुसि त हिन ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जे जेका पोयां ड्रामो हलंदो दोस्तों उहो कहिड़े तारीख़ ते हलंदो ऐं कॾहिं खां वठी स्टार्ट थींदो। तो रईस गफ़ार ख़ान खे ज़हर ॾियण खां पोइ उन जो इल्ज़ाम जेको आहे उहो कमदार कालूअ जे मथां अची वेंदो, छाजे करे जो कालू रईस गफ़ार ख़ान सां गॾु हूंदो आहे, उनजो कमु उनखे चांहि बांहि खणी ॾींदो आहे, कमदार आहे उनजो। त उनजो सॼो शक जेको आहे सो कालूअ जे मथां अची वेंदो। त कालूअ चांहि में ज़हर मिलाए रईस खे ॾिनो आहे। त अॻिते कहिड़ी सूरत हाल थींदी दोस्त। पासे दोस्तों छा मरहूम ग़ुलाम जो सालेह जेको आहे सो बदिलो जेको आहे सो वठी सघंदो ओठे खां, छा ओठे खां सूरत हाल थींदी दोस्तों मुकमल तव्हांखे ॿुधाईंदा था हलूं। अॻिते हली जावेद ओठे खे ख़त्मु कंदो दोस्तों, छा सूरत हाल थींदी, ओठे खे कामयाबु थी वेंदो ख़त्मु करण में, छाजे करे जो ओठो ऐं कालू ॿई जेको आहे ग़ुलाम जो सालो हर वक़्तु ओठे खे ख़त्मु करण जे लाइ हथियार बंदि पाण सां गॾु खणंदो ऐं हर वक़्तु घात हणी तयारु थी वेंदो। तो दोस्तों छा कालूअ जेको आहे सो सालो ओठे खे ख़त्मु करण में कामयाबु थी वेंदो, छा ओठे जो जावेद ओठे जो कुझु बि बिगाड़े न सघंदो, छाजे करे जो ओठो अॻे ई पाण खे रेडी ऐं तयारु रखियलु वेठो हूंदो, छाजे करे उनखे को मौक़ो ई न ॾींदो धकु हणण जो ऐं घात हणण जो। तो दोस्तों इहो वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। तो दोस्तों इन ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल 1 जनवरी खां वठी दोस्तों मोहब्बतनि जो माॻ जेको आहे सो ड्रामो स्टार्ट थी वेंदो हिन जाइ ते, छाजे करे हिन जा जेके बि एपिसोड हुया ज़हर ज़िंदगी जा उहे कंप्लीट थी चुका आहिनि।